अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ठीक ठाक चङा भला मज़नि में? तव्हांखे असां पोइ वीडियो में ॾेखारियोसीं त असां वेंदासीं कमाल पीर। अॼु वञूं था कमाल पीर। तव्हां ॾिसो था यूट्यूब चैनल, मां आहियां तव्हांजो पंहिंजो दोस्त साहिब पिताफ़ी। कमाल पीर थारा वॾो थारा दड़ा आहिनि, सफ़ा वॾा वॾा। तव्हां ॾिसंदा वेंदा इंशाल्लाह तव्हांजी दिलि ठरी पईंदी। पोइ सब्सक्राइब तव्हां ते आहे। असांजो सूमर मोरी शहर आहे। हा, पहुची विया आहियूं सूमर मोरी। यार गाॾी जी हवा बि थोरी घटि आहे, हवा चेक करायूं। ॾाढो आहे यार। अस्सलाम वालेकुम सर। चांहि पिला असां पुठियां घणे 4 ॼणे आहियूं न, 4 ॼणे। सूमर मोरी स्टॉप कयो आहे, उते चांहि पीऊं था। चिकन आहे उहो बि वठूं था। और साम्हूं चिकन आहे, होॾे चिकन हलंदा आहे। चांहि आहे, चांहि पी करे हाणे असांजी रवानगी आहे साईं कमाल पीर साहब। ॾिसो माशाल्लाह खजूं फरियूं बि पियूं आहिनि सामे। ॾिसो भई गांइ आहे। हीअ अॻियां ॾिसो साईं वॾी चाड़ी आहे माशाल्लाह। असां चयोसीं न वॾा वॾा दड़ा आहिनि हिते कमाल पीर ते। असां कमाल पीर पाण पहुता कोन आहियूं। हीअ थर चवंदा आहिनि पुठो थर न त बर जो बर। गाड़ी आहे, गाॾी खे गेर मटायूं था। वॾी चाड़ी आहे साईं। गाड़ी मुंझी वई आहे असांजी। हल बाबा हल। इहो आहे थर साईं, ॾिसो माशाल्लाह सुभान अल्लाह। दिलि चवंदी आहे बसि थर में हिते रहण बि डर लॻंदो आहे अकेलो साईं। गाड़ी बंदि कई आहे, सफ़ा ईअं पाणे वञे थी। स्पीड ॾिसोसि 60 खां थोरी घटि आहे। हीअ अॻियां अहिड़ी किनार आहे, ॾिसो था सफ़ा ईअं समुंड वारियूं छोलियूं अथसि माशाल्लाह। हीअ पाणी VIP आहे, जंहिंखे ख़्वाहिश वग़ैरह हुजे। हे पंहिंजो समुंड आहे खारो पाणी। होॾे ॾेखार, होॾे होॾे पाणी ॾिस कीअं थो वञे। पाणी ॾिसो इहो पुल बि आहे, हिनखे पुल आहे। या साम्हूं पाणी हितां क्रॉस थिए थो। ॿ पुल आहिनि हिन जूं। पंजाब खां पाणी अचे थो। ही खारो पाणी आहे, जंहिंखे ख़ारिश वग़ैरह फुरणी हुजे उहा इंशाल्लाह हुनजी ख़तम थी वेंदी। एतिरी हे पाणी फ़ाइदे वारो पाणी आहे। हे कुदरती पाणी आहे। सेम नालो जेको चवंदा आहिनि सेम हलंदी आहे। सेम असांखे खाजी न आहे। जंहिंखे ख़ारिश हुजे वाक़ई ख़ारिश हुनजी ख़तम थी वेंदी। पाण पीर कमाल पीर ते पाण पहुचण वारा आहियूं। हीअ रेजर फार्म जे साम्हूं ॾिसो था चौकी नंबर जी पोस्ट आहे हिते, ॾिसो था न। इन जे परियां वरी इंडिया आहे। पाण इन पोस्ट खां जे पासे में
दरगाह आया पीर कमाल शाह। थोड़ो वेट कयो। मूंसां दोस्त गॾु आहिनि, उहे दोस्त बि मां पंहिंजा ॾेखारींदो हलां। मूंसां गॾु आहे ऐं मुंहिंजो भाणेजो आहे, हेॾे अच। कुर्बान अली पिताफ़ी साहब, सोणो छोकिरो आहे, ॾिसो माशाल्लाह। हीअ असांजो ॾाढो ख़ूबसूरत मोटण फ़कीर नालो अथसि। हीअ मुंहिंजो प्यारो दोस्त गुलाम अली खान। मज़ो अचे न थर में? पर VIP आहे, दिलि चए थी हिते साईं अकेले रहण जी ॻाल्हि जेकी आहे ॾाढो ॾुखियो जान आहे। और होॾे व्यू ॾेखार। बाक़ी इंशाल्लाह आहे होॾे केॾी परते ॾिसो सवलो लॻो पियो आहे। कल्ह बरसात बि पई आहे। और थोड़ो हेॾे माशाल्लाह बरसात भी कल पई। अॼु पाण हलूं था। हे मुंहिंजो दोस्त बि ॻाल्हाइण चाहींदो। वारी मां चुमी दे थर के थर थर हे वाह थर थर आहे। ॻाल्हायो तव्हां बि। माशाल्लाह हिते थर ते असांखे तमामु मज़ो ईंदो आहे। असां हर साल हिते थर ते ईंदा आहियूं। चवंदा आहिनि त उठ थर न त बर जो बर। माशाल्लाह कल्ह बरसात पई आहे। कल्ह बरसात पई आहे। ज़िले घोटकी जी थर थर असांजी ज़िले घोटकी में थर आहे। ऐं असांखे बॉर्डर बि नज़दीक आहे इंडिया जो। वधीक तव्हांखे अॻिते ॾेखारींदासीं। हुते पहुची विया आहियूं जंहिं शइ जो इंतज़ार हुयो। ही अचो पाण पहुची विया आहियूं जंहिं शइ जो इंतज़ार हुयो। साईं दरगाह दिलि आहे। हिते बि माण्हू अचनि था, असां पहुचाइनि था। दरवेशनि जी अल्लाह साईं ॿुधंदो आहे। इहा दरवेश साईं दरवेश कमाल पीर। हा साईं। या अला सही जेके ॾेखड़े पिया असां उन्हनि जे सॼां दे सुवाल जेको होवे दिलि जा ख़्यालात होवे उन्हनि दे पूरे थी वञनि। जेके असांजे बि ख़्यालात पूरे करसी जेके दरवेश दे उहे बि अला साईं सुणंदा पे ज़रूरु हूंदे असांखे पूरे करसी। असांजी कोई अहिड़ी कोन्हे ॿुधाई। ही हुयो जेको असां पहिरें तव्हांखे चयोसीं। असां कमाल पीर पोइ वीडियो में असां ॿुधायोसीं नंढी थार आहे। असां वॾी थार जॾहिं वेंदासीं कमाल पीर दरवेश आहे उहो ॾेखारींदासीं। ही साईं हिते दरवेश आहे। इहो हुयो इन जी असां तव्हांखे वीडियो ॾेखारीसीं। असांजी वीडियो सुठी लॻी हुजे सब्सक्राइब ज़रूरु कंदा, लाइक कयो, शेयर कयो। तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। असांखे कमेंट्स बि ॾियो। लॻभॻि ॿियो पार्ट तव्हांखे असां थर जो ॾेखारींदासीं। एतिरे ते असांखे इजाज़त ॾींदा। साहिब पिताफ़ी खे अल्लाह हाफ़िज़।